नसीराबाद में डॉक्टर मुनीर अहमद थुलो जी मां रज़िया सुल्ताना जी याद में साले सवाब लाए मेगा मेडिकल कैंप लगाई वई, जिते चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर मुनीर अहमद थुलो, जनरल फिजिशियन डॉक्टर शानलाल, कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर मुबशिर कोलाची, आई स्पेशलिस्ट अहमद अली चांडियो, स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर मरियम सोहो, यूरोलॉजिस्ट डॉक्टर साजिद अब्बासी, गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर राबिया, चाइल्ड स्पेशलिस्ट हुसैन फारूक, शुगर स्पेशलिस्ट जहांगीर अवान, फिजियोथेरापिस्ट डॉक्टर शिराज अहमद शेख शरीक थिया। अल्ट्रासाउंड, एक्सरे जी गाड़ी, लेबोरेटरी ऐं मेडिकल स्टोर जूं मुफ़्त सहूलतूं ॾिनियूं वयूं। शहरी इतिहाद नसीराबाद पारां सभिनी महिमान थी आयल डॉक्टरनि खे एज़ाज़नि सिंध जी सकाफ़त अजरक पाराया विया। हिन कैंप जी निगरानी शहर जो मसीहा किरदार डॉक्टर गुलज़ार अहमद शाबराणी करे रहियो हुयो। 2000 खां वधीक मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।